खैरपुर का खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक जाफरी मोहल्ले खैरपुर के रहवासी असरम अब्बास जाफरी पंहिंजी ज़ाल मुस्मात नायाब जाफरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त खैरपुर की मुअज़्ज़ज़ शख्सियत डॉक्टर गुलाम कादिर शेख जो पुटु अली रज़ा शेखो 2014 में असांखे दस्तगीर कॉलोनी दे लुकमान सर्वे नंबर 207 मां इराज़ी अटकल 16,036 स्क्वायर फुट प्लाट 65 लखनि में विकिरो कयो हुयो, जंहिंजी मुद में 35 लख रोक एडवांस ऐं 23 लख किस्तनि में वसूल कया आहिनि, जंहिंजा सबूत मौजूदु आहिनि। उन्हनि चयो त अली रज़ा शेखो वकालत जे ज़ोर ते न प्लाट जो कब्ज़ो थो ॾे न प्लाट जो खातो थो ॾे, उल्टो हक़ो घुरण तां अली रज़ा शेखो साथियुनि समेत असांखे क़तल कराइण, कूड़नि केसनि में फासाइण, सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं पियो ॾे। जॾहिं त असांजो ख़रीद थियल प्लाट ते अली रज़ा शेख पारां गैर क़ानूनी तरीक़े सां बाअसर गुलाम कादिर जांजो, अब्दुल सत्तार महर ऐं ॿियनि विकिरो करे छॾियो आहे। उन्हनि ॿुधायो त असां अदालत, पुलिस ऐं वस वारनि ॾांहुं इंसाफ़ लाइ पंध कंदा रहिया आहियूं, पर इंसाफ़ नाहे मिलियो। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर, IG सिंध, DIG सखर, DC खैरपुर, चेयरमैन ज़िला काउंसिल खैरपुर, SSP खैरपुर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। पावर ऑफ अटॉर्नी मुंहिंजे नाले नाहे, हालांकि असां उहा कहिड़े